ख़ैरियत सां हूंदो। हिन वक़्तु मां सचल सरमस ते आयल आहियां ऐं ॾाढो हिकु बहितरीनु असांजो सूफ़ी सिंगर हिते मौजूदु आहे ऐं मां त ॿुधी करे ॾाढो माइल थियो आहियां ऐं मां हुननि खे गुज़ारिश कई आहे त हुननि जो थोरो असां इंटरव्यू वठूं, पोइ उन्हनि खां पोइ थोरो राग ॿुधूं। अचो त अस्सलाम वालेकुम दादा। साईं तव्हांजो नालो? गुलाम शबीर साहब। तव्हांजी आवाज़ में माशाअल्लाह ॾाढो सुरूर ऐं जादू आहे। मां त ॿुधी करे माइल थियो आहियां। साईं तव्हां किथां जा आहियो? अच्छा, कंडियारे जा आहियो। तमामु बहितरीनु भाईजान। ऐं तव्हांजा हे ढोल वारो चाचो आहे, तमामु बहितरीनु। चाचा तव्हांजो नालो? फ़कीर कलंदर बग, वॾी बहितरीनु। ऐं साईं तव्हांजो? वरियल फ़कीर। साईं तमामु बहितरीनु। हाणे तव्हां छा ॿुधाईंदो असांखे साईं? न तव्हां माशाअल्लाह रबीउल अव्वल जे हवाले सां हाणे ॿुधाई हिकिड़ी सराइकी में तमामु बहितरीनु। हलो साईं सचल। वाह साईं वाह जी। नकी अहमद मोकिलियो अरब खां ईमान ओ सचल सारो सुर सुबहान जो आलम लेखे आदमी कलमो पढ़ा त काफर थिया फिरान इन ये खेर जादे राह रसूल जी तादे न पाया पेर हो जमन मां कठान मेर तो हुजूरी हासिल न थिए। सही काफी सदर साईं जी ओ जोई आया सोई आया पिपर में परमेश्वर त बबुर में की बियो पिपर में परमेश्वर त बबुर में की बियो निवड़त कयान मुजी त कंडो कह कयो कुफर हो इस्लाम हो अल्लाह जो कुफर कह कयो मड़ी ऐं मस्जिद में बरे हिकु ॾियो ए रोह लकी पयो खलल वची हिन खलक में अलम पाक आहे।
खां पोयों रोज़ो मुबारक सचल साईं फ़कीर जो ॾाढो मज़ो आयो बहितरीन। इंशाल्लाह वरी जल्द मिलूं था हिंदी नहीं बजे में। अल्लाह अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां ठीकु ठाक ख़ैरियत सां हूंदो। हिन वक़्तु मां सचल सरमस ते आयल आहियां ऐं ॾाढो हिकु बहितरीन असांजो सूफ़ी सिंगर हिते मौजूदु आहे ऐं मां त ॿुधी करे ॾाढो माइल थियो आहियां ऐं मां हुननि खे गुज़ारिश कई आहे त हुननि जो थोरो असां इंटरव्यू वठूं, पोइ उन्हनि खां पोइ थोरो राग ॿुधूं। अचो त अस्सलाम वालेकुम दादा। साईं तव्हांजो नालो? गुलाम शबीर साहिबु। तव्हांजी आवाज़ में माशाल्लाह ॾाढो सुरूर ऐं जादू आहे। मां त ॿुधी करे माइल थियो आहियां। साईं तव्हां किथां जा आहियो? अच्छा, कंडियारे जा आहियो। तमामु बहितरीन भाईजान। ऐं तव्हांजा हे ढोल वारो चाचो आहे, तमामु बहितरीन। चाचा तव्हांजो नालो? फ़कीर कलंदर बग, वॾी बहितरीन। ऐं साईं तव्हांजो? वरियल फ़कीर। साईं तमामु बहितरीन। हाणे तव्हां छा ॿुधाईंदव असांखे साईं? न तव्हां माशाल्लाह रबीउल अव्वल जे हवाले सां हाणे ॿुधाई हिकिड़ी सराइकी में तमामु बहितरीन। हलो साईं सचल। वाह साईं वाह जी। मुसलमान नकी अहमद मोकिलियो अरब खां ईमान। ओ सचल सारो सुर सुबहान जो आलम लेखे आदमी। कलमो पढ़ा त काफ़र थिया फिरान इन ये खेर। जाॾे राह रसूल जी ताॾे न पायां पेर। हो जे मन मां कढान मेर त हुजूरी हासिल न थिए। साईं काफ़ी सदर साईं जी आहे। ओ जोई आहियां सोई आहियां। पिपर में परमेश्वर त बबुर में की ॿियो। पिपर में परमेश्वर त बबुर में की ॿियो। निवड़त कयान मुंहिंजी त कंडो कंहिं कयो। कुफर हो इस्लाम हो अलाह जो कुफर कंहिं कयो। मड़ी ऐं मस्जिद में बरे हिकु ॾीओ। अहिड़ो लकीअ पियो खलल अची हिन ख़ल्क़ में।
सचल साईं जो कमु कलाम सचल साईं जी दरगाह ते आयल हुयासीं। हे ॾिसो हे अलम पाक आहे ऐं उन खां पोयों रोज़ो मुबारक सचल साईं फ़कीर जो ॾाढो मज़ो आयो बहितरीनु। इंशाल्लाह वरी जल्द मिलूं था। दिल्ली नहीं बजे।